विशा डिप्टी कमिश्नर मटियारी पारां अस्पतालन जो ओचितो दौरो ज़िले मटियारी जे अवाम के सेहत जूं बेहतरीन सहूलतूं फराम करण जी हिदायत। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख ज़िले हेडक्वार्टर अस्पताल मटियारी हाला ऐं सैदाबाद जे तालका हेडक्वार्टर्स THQ अस्पताल जो ओचितो दौरो करे सहूलतुनि जो मुआइनो कयो ऐं डॉक्टर्स ऐं तिबी अमले जी हाज़िरी जो जाइज़ो वरितो। हिन तालके अस्पतालनि हाला ऐं सैदाबाद में सफ़ाई सुथराई ते ॻणती जो इज़हार कंदे इन मसइले खे हल करण लाइ फौरी उपाउ वठण जी हिदायत कई। डिप्टी कमिश्नर मटियारी मरीज़नि खे सिहत जूं बहितरीन ख़िदमतूं फराहम करण जी अहमियत ते ज़ोर ॾींदे अस्पताल इंतज़ामिया खे हिदायत कई त अस्पतालुनि अंदरि अमले जी मौजूदगी खे यकीनी बणाए वञे, सफ़ाई सुथराई खे बहितर बणाए वञे, मरीज़नि खे मयारी तिबी ख़िदमतूं फराहम कयूं वञनि, दवाउनि ऐं तिबी सामान जी दस्तियाबी खे यकीनी बणाए वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।